साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबू मंज़ूर ख़ुश आयो? अल्हम्दुलिल्लाह साईं। चङा भला ॿिया ख़ैर? अल्लाह साईं जी महिरबानी। बहारियूं सब ख़ैर। अवां ख़ुशि आहियो साईं? अल्लाह साईं जा एहसान, तबियतूं सही आहे? करम रब साईं जा। जी साईं। साईं शाह जो रिसालो जी उन मंझि सुर आहे रामकली, जी तंहिंमें हिकिड़ो बैत आहे जी साईं। त ॿोली बुझारत। जी छा था सम्झो साईं? जी जी ॿोली बुझारत। ॿोली बुझारत जी जोगियां संधी ज़ात जी। वाह ॾोरणो घणो ॾाखड़ो हलण में हैरत। वाह वाह अजब इबादत पहो परूड़ण उन जो। वाह वाह साईं वाह। साईं हा हाणे ॻाल्हि आहे ॿोली बुझारत। जी जी इतां पाण अॻ भरा थींदासीं। जी साईं जी हिन में ज़िक्र अची वियो हलियो ॿोलीअ जो। जी साईं। तो हर हिकु शइ जी का माना त हुजे थी। जी साईं बिल्कुलु। हा हा हिकिड़ी आहे माना ऐं ॿी आहे वस्फ़। हा हा अदा ॿोली, अदा ॿोली माना ज़बान, हा है न? हा हा पोइ इन्हनि खे बि जुदा कयूं। जी हा हा पोइ ज़बान चवण सां बि ॻाल्हि पूरी कान पई थिए। हा पोइ चऊं त बाबा माण्हू ॻाल्हि थो करे, जी साईं। पोइ उन ॻाल्हि मंझि का ॻाल्हि आहे, हा हा जेका बि करे थो, जी जी माना को पैगाम आहे, जी को मक़सदु आहे, हा उहो को माण्हू ज़ाहिर थो करे, हा को माण्हू ॻाल्हि थो करे पंहिंजी। जी उहा ॻाल्हि करे थो इन करे त ॿियो उन ॻाल्हि खे ॿुधे। हा हा माना जेको ही पैगाम ॾियणु चाहे थो, जी प्रोग्राम ॿुधाइणु चाहे थो, जी जी उहो ॿिए ताईं पहुचे। हा इहो पहुचण जो जेको ज़रियो आहे, तंहिं ज़रिए खे थो चइजे ॿोली, है न? हा साईं। चऊं त बाबा इहो उहो बा माना आवाज़नि जो हिकिड़ो सिलसिलो आहे, हा जंहिंमें लफ़्ज़ थींदा थींदा कंहिं कन ताईं पहुचनि था। हा कन ॿुधे थो जी ऐं ॿुधंदड़ ध्यानु ॾिए थो। हा हाणे सम्झो हा न? बिल्कुलु साईं। त इहो ॿोली माना पंहिंजी ॻाल्हि ॿिए ताईं पहुचाइण हा जो ज़रियो। जो ज़रियो। हाणे जे इहा आवाज़ न हुजनि जी पोइ कीअं पंहिंजी ॻाल्हि पुॼाइजे? हा ॿिए खे कीअं सम्झाइजे? हा न। हा अॻिले ते पोइ रंग मुक़ररु कयूं। हा अब रंगनि जी ॿोली थी वई। कीअं? कीअं? अला ॾिसंदव त साई झंडी हू हलाईंदो त गाॾी हलंदी, हा रेल, हा ऐं गाॾी जॾहिं त बीह रहंदो। बीह। ब्रेक बि ईअं आहिनि। हा गाड़ी बत्ती ॿरी त बीहजी बीजी ईअं आहे न। हा ऐं अहिड़ी तरह अछे रंग जी का माना आहे, हा अहिड़ी तरह साए रंग जी माना आहे, हा है न? हा बिल्कुलु। त माना इहा रंगनि मंझि ॿोली ॿुधाइणु थियो। हा ॿुधाइण हीअं साईं? जी साईं। साईं ॿी थी अंगनि जी ॿोली। हा हा वाह वाह कजां। अंग अंग यानी वाह हिकु, हा अदा ॿ, हा अदा टे जी अंगनि में। हा माना का शइ घुरिजे थी घुरिजे थी पर टीण में टीण में 4 अदद आहे। हा अदा 2 रकतूं 4 रकतूं हा अदद आहे न। अदद माना हे अंगनि जी ॿोली। अंगनि जी ॿोली हीअं आहे न? हा हाणे अंगनि जी बि सम्झिजे, रंगनि जी बि सम्झिजे। हा ऐं ॿी ॿोली आहे निशाननि जी, निशाननि जी बि ॿोली आहे। है न? हा निशानी अदा निशानी माण्हू ॾिसंदो जी सम्झी वेंदो त हीअ ॻाल्हि आहे। हा हाणे उहा निशानी मिसाल तौरु जी हिकिड़ो बिजलीअ जो वॾो खंभो आहे, हा उन मां वॾे पावर वारी बिजली गुज़रे थी। जी अदा उन तारुनि खां अॻ में मथे इंसान जी ख़्याली शिकिल ठाहे ठहियल ख़्याल शिकिल हा उन ते मांधाणी लॻल हूंदी। मांधाणी हा माना ख़तरो आहे। हा हिते ख़तरो आहे। अदा रोड आहे हा ऐं अॻियां अस्पताल आहे हा त निशान लॻो पियो। हा अदा अॻियां पुल आहे, हा निशान लॻो पियो। हा अदा रोड खे गोलाई आहे, हा निशान लॻो पियो। अदा अॻियां आबादी आहे, हा निशान लॻो पियो। इहा निशाननि जी ॿोली। निशाननि जी हा
त हाणे निशाननि मंझि हिकिड़ी निशानी में हेॾो प्रोग्राम आहे, जेकॾहिं उनखे निशानीअ खे लफ़्ज़नि में खोलिजे त वॾो मज़मून लिखिजी वञे। हा उहो हिकिड़ो मज़मून हिकु निशानी में गुम थियो वञे, सम्झो वञे माण्हू। सम्झो वञे जी ऐं निशान जी ॿोली थी। हाणे लफ़्ज़ बि न हुजनि, हा आवाज़ बि न हुजनि, हा अदा रंग बि न हुजनि, अंग बि न हुजनि, निशान बि न हुजनि, त निशानी बि न हुजनि। हा हाणे ॻाल्हि कीअं कजे? ॻाल्हि त मूंखे करणी आहे। ॻाल्हि पहुचाइणी आहे। हा हा मिसाल मूंखे ॻाल्हाइणु कोन थो अचे। हा मिसाल तौर मां गूंगो आहियां। हा हा जी गूंगो असल में साईं चइबो आहे जंहिं को आवाज़ ॿुधो ॿुधी कोन्हे, न सघे, जंहिं कॾहिं को आवाज़ ॿुधो ई न आहे, हुजे। जी जी उनखे गूंगो तंहिं करे गूंगो आहे। हा जेकर ॿुधंदड़ हुजे त ॿुधी ॻाल्हाए सघे थो, ॻाल्हाए सघे थो बिल्कुलु। पर हुन ॿुधो कॾहिं कोन्हे, हा तंहिं करे ॿुधे त ॻाल्हाए न। ॿुधी ॻाल्हाए जी सो पोइ मुक़ररु कयूं त बाबा इन जी ॿोली चइबी इशारनि जी ॿोली। हा सम्झो साईं। ऐं इन इशारनि जी ॿोली खे बैनुल अक़वामी ॿोली था चवनि। हा बिल्कुलु साईं हा बैनुल अक़वामी। जी पुंज लॻंदसि त हथु हीअं कंदो सऊं बुख न मुनी, हा हा न। जी बुख लॻंदसि त हीअं गिरो वात ॾे कंदो, हा इशारो कंदो पेट में हथु कंदो, जी सॾींदो त हीअं हीअं करे इशारो कंदो। जी अदा वञ लाइ वरी हथ खे उबतो इशारो कंदो। जी अदा अॼुकल्ह ॿुधो था न त फतह जो को निशान था ठाहिनि। हा हे वी जी वी जी वी निशान। वी विक्ट्री हा उहो अंग्रेजीअ में हा हथ जी में। जी साईं त इहा थी वई इशारनि जी ॿोली। जी साईं ऐं सभिनी खे मिलाए करे चऊं त ॿोलियुनि जा मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि। हा हाणे आया अॻिते त मादरी ॿोली कहिड़ी हा साईं? हा साईं मादरी ॿोली थोले लेखे हर माण्हू सोचींदो सम्झंदो ॿुधी ॿुधाईंदो हा त जेका ॿोली माउ ॻाल्हाए हा उहा मादरी ॿोली। हा छो त ॿार जो जेको पहिरियों तालुक़ु आहे जी उहो माउ सां थो थिए। उहो माउ खां ॿारु वधीक मानूस आहे, बिल्कुलु उन जी ॿोली ॻाल्हाए थो। हा उहा ॿोली उनखे सॼी हयाती प्यारी आहे। जी साईं हा हा चऊं त माउ जो मरी वञे पोइ साईं, हा इहो बि सुवालु आहे। हा पोइ चऊं त घर जे ॿियनि भातियुनि खां सिखियल ॿोली, माउ खां सवाइ जी जी घर जे ॿियनि भातियुनि खां सिखियल। सिखियल ॿोली, हा तंहिंखे बि मादरी ॿोली चइबो। हा ईअं न साईं? जी साईं हा घर जा भाती जी या माइट जी या पाड़े वारा जी साईं या आस पास जे माहौल मां सिखियल ॿोली, जी साईं उहा बि मादरी ॿोली आहे। हा अदा हाणे ॿार जा माउ पीउ आहिनि सिंध जा, जी उहे लॾे विया आहिनि सऊदी आहे, हा उते उन्हनि खे ॿारु ॼमियो आहे। हा हाणे ॿारु ॼमियो, अबो अमा इतफ़ाक़नि गुज़ारे विया, जी ॿारु उते रहिजी वियो। हा आया ॿार सऊदी अरब जी ॿोली सिखी वियो। भला मादरी ॿोली चए छा खे? हा पोइ ठहिरायूं त माण्हूअ जी हा फ़र्ज़ जी जी पहिरीं जेका सिखियल ॿोली आहे हा उहा मादरी ॿोली। उहा मादरी ॿोली हा ठीकु आहे। हा सो साईं माण्हू खे वॾो थियणो आहे, वरी माण्हूअ खे स्कूल बि वञिणो आहे, जी पढ़णो बि आहे। हा पोइ आलमनि ठहिरायो त जेका फ़र्द जी इब्तिदाई तालीम आहे, जी शुरूआती तालीम आहे, हा सा खेसि मादरी ॿोलीअ में ॾिनी वञे। हा साईं मादरी ॿोलीअ में छो ॾिनी वञे? जी चऊं त हू मादरी ॿोली जे लफ़्ज़नि खे वधीक महसूसु कंदो, हा सम्झंदो। जी छो त साईं हाणे जेके लफ़्ज़ आहिनि जी साईं उहे लफ़्ज़ महज़ लफ़्ज़ न आहिनि, हा उन्हनि लफ़्ज़नि में माहौल बि आहे हा त महसूसात बि आहे। हा लफ़्ज़नि मंझि आस बि आहे त अहसास बि आहे। हा
लफ़्ज़ महज़ लफ़्ज़ न आहे। नज़र न आहे। हाणे जेकॾहिं ॿार खे पंहिंजी ॿोली खां पासे करे जी का ॿी ॿोली पढ़ाइबी जी त उहा ॿोली जेका आहे ॿी जी उन जा लफ़्ज़ बि कंहिं अहसास जी तर्जमानी कंदड़ आहिनि, पर संदसि पंहिंजे माहौल मूजिबि, बिल्कुलु। हा न। हा साईं। हाणे हीउ जेको पढ़ंदो ॿी ॿोली जी जी तंहिं ॿोली जे अहसासनि खे सम्झणु शुरू कंदो, जी पंहिंजी ॿोली जे लफ़्ज़नि खां परे थींदो रहंदो। हा हाणे सम्झ बिल्कुलु साईं। हा। पोइ आलमनि चयो त कंहिं बि फ़र्द खे पंहिंजी ॿोलीअ मूजिबि पढ़णु घुरिजे, जेका उनजी शुरूआती जी तालीम आहे। हा ऐं माण्हू जाग में ॻाल्हाए थो जी त न जाग में बि ॻाल्हाए थो, हा हा न। जी साईं। माण्हू हिकिड़ो साईं आहे सोच आहे, जी ॿी आहे ॻाल्हि ॿोल, हा ईअं सम्झो था न। जी साईं। जी हाणे ॻाल्हि ॿोल आहे गुफ़्तगूअ जो ज़ाहिरी रूप जी ऐं सोच आहे गुफ़्तगू जो बातिनी रूप। हा जेको सोचे थो तंहिंमें बि लफ़्ज़ आहिनि, हा ईअं आहे न साईं। जी बिल्कुलु। ऐं ज़ाहिरी ॻाल्हाए थो तंहिंमें बि लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़ हाणे जेको ज़ाहिरी ॻाल्हाए थो तंहिंखां माण्हू वाक़ुफ़ु थियो वञनि हा त हू माण्हू हीअ ॻाल्हि करे रहियो आहे। जी हाणे जेको माण्हू पंहिंजे ज़हन में सोचे रहियो आहे जी तंहिंजी गुफ़्तगू को बि ॿुधी न हा सघंदो, बिल्कुलु। छो त उहा बातिनी रूप मंझि आहे। हाणे जॾहिं ज़ाहिर बातिन में जी माण्हू ॿोली में रही करे ॻाल्हाए थो, जी साईं। जेका ॿोली खेसि अचे थी। अच्छे थी। साईं मिसाल तौरु मां आहियां सिंधी माण्हू, जी मां ज़ाहिर में ॻाल्हायां सिंधी जी त छा बातिन में वरी अरबी ॻाल्हाईंदुमि छा? न न बिल्कुलु न। सिंधी ॻाल्हाईंदुमि, सिंधी। हा न। जी साईं। मुंहिंजा जेके तख़लीक़ी कम आहिनि जी साईं। इहे सभु सोचण जे बुनियाद ते आहिनि न, हा ईअं आहे न साईं? बिल्कुलु। जेको सोचे थो माण्हू उहो ई अमल करे थो। हा उन सां ई अमल करे। त मुंहिंजी सोच, मुंहिंजे तफ़कुर, मुंहिंजे फ़हम, मुंहिंजे दर्क इदराक खे वधाईंदो त मुतालो न। हा ऐं मुतालो जेकॾहिं मुंहिंजो हूंदो ॿीअ ॿोलीअ में जी त मुंहिंजे ही सभु इदराकी कम जॾा मुॾा थी वेंदा, जॾा वॾा थी वेंदा। ईअं आहे न साईं? बिल्कुलु साईं। हा। पोइ मिसाल तौरु असां हलायूं था ही पखो, जी साईं इहो पखो जेकॾहिं न हो त हो किथे कंहिं ज़हन में मुंजमिद सूरत मंझि पियो, हा पोइ कंहिं माण्हूअ जे ज़हन मंझि तहरुक आयो, हा सोच लोच थी हा त ही वजूद में अची ज़ाहिर थी ज़ाहिर बीठो। थी। हाणे इहा सोच जे बुनियाद ते थियो न, बिल्कुलु। हा साईं। ईअं आहे न हा साईं? बिल्कुलु। हीअ साईं जेको असां टेलीविज़न था हलायूं, हा इहा जॾहिं न हुई त हुई किथे? हुई काथे? कंहिं ज़हन मंझि मुंजमिद सूरत में पई, हा पोइ सोच थी, तंहिं बाद का लोच थी, हा तंहिं बाद उहा वजूद में आई। तंहिंजी माना त मुंहिंजे लाइ, जी हर माण्हूअ लाइ, हर माण्हूअ जे मुताले जे वाधारे लाइ जी संदसि मादिरी ॿोली मुफ़ीद आहे, मुफ़ीद आहे। बिल्कुलु ईअं आहे न? बिल्कुलु। माण्हू जाग में बि मादिरी ॿोली थो ॻाल्हाए जी त ख़्वाब में बि मादिरी ॿोली थो ॻाल्हाए, आस उमेद बि मादिरी ॿोली थो करे, जी आस उमेद जूं ॻाल्हियूं बि मादिरी ॿोली में थो करे, हा ॾुख ॾोजरनि जूं ॻाल्हियूं बि मादिरी मादिरी ॿोली में थो करे। जी ओ लतीफ़ साईं चयो त मुठसि झल मुहार, वाह हा कुठसि काहे मकर हो। वाह। हाणे ही मुठसि ऐं कुठसि हा इहे लफ़्ज़ ईअं आहिनि जीअं कंहिंजे दिलि जे तह हेठों वारा लफ़्ज़ आहिनि, हा इहे उतां जेके निकिरनि। बिल्कुलु। मून माणी जे निजुरे भेरो किज भुतार, वाह वाह। मुठसि झल मुहार। मुहार
कुठसि काहे मकर वाह मूं निमाणीअ जे निजरे भेरो किज भुतार सजण तां धार ॾिठमि ॾींहुं क़याम जो वाह साईं इहो मां कहिड़ी ॿोली में चई सघंदुमि ये एहसासनि जी ॻाल्हि आहे ऐसा साईं ॻाल्हि सो लतीफ़ साईं चयो त जतन सी जाकूं सरतियूं मूं संग थियो वाह करे कोहारो वियो तन छिनी ताकूं वाह आ पिण तॾाकूं अधु खोई आहियां वाह साईं इहा मादिरी ॿोली आहे मां ओसारा ऐं नेसारा हाँ ही ॿी ॿोलीअ में कीअं ज़ाहिर कंदुसि हाँ बिल्कुलु बिल्कुलु या न? हा साईं असांखे पंहिंजी ॿोलीअ जी क़दुरदानी करणी आहे हा ऐं पंहिंजी इहे मुंहिंजा लफ़्ज़ मुंहिंजा पंहिंजा आहिनि जी जेकॾहिं मूंखे पंहिंजा जेकॾहिं मां पंहिंजनि खे नथो सुञाणां जी त मूंखे पंहिंजा सुञाणणु घुरिजनि घुरिजनि पंहिंजनि खे सुञाणणु घुरिजे बिल्कुलु जे मां पंहिंजनि खे नथो सुञाणां जी तंहिंजी माना पंहिंजनि खां परे थी रहियो आहियां जी पंहिंजा माना मुंहिंजा पंहिंजा लफ़्ज़ हा मूंखां मुंहिंजी ॿारड़ी पढ़ंदी हुई जी हिन स्कूल मंझि जी हाणे उहो ॻोठ खां वाक़ुफ़ु हुई कान जो हुनखे ॻोठ जी माना अचे जी मूंखे चयाईं बाबा ॻोठ जी माना छा आहे त मूं चयो बाबा विलेज माना ॻोठ जी। हुन ॻाल्हि सम्झ में अची वई हाणे विलेज रहियो अंग्रेज़ी लफ़्ज़ हा अंग्रेज़ी लफ़्ज़ जी मदद सां पंहिंजी ॿोली जो लफ़्ज़ सम्झाइणो पइजी वियो जी इन में कसूर ॿार जो न आहे हा असांजो आहे। असांजो कसूर आहे असांजा केतिरा माण्हू उज़र पेश था कनि जी त असांखे सिंधी ॿोली नथी अचे जी साईं तव्हांखे कंहिं जलियो आहे तव्हां त ख़ुदि मुख़्तार माण्हू आहे तव्हांखे त को बि रोके कोन थो सघे जी। पंहिंजी ॿोलीअ खां परे छो थी विया आहियो जी साईं ॿियूं ॿोलियूं बि माण्हुनि जूं आहिनि धारियूं न आहिनि उहे बि पंहिंजियूं आहिनि जी पर उन्हनि जे ध्यानु तरफ़ उन तरफ़ जो ध्यानु को माण्हू वधाए रहियो आहे त पंहिंजी ॿोलीअ मां तकलीफ़ खेसि कहिड़ी आहे हा बिल्कुलु इहा सोचण जी ॻाल्हि आहे न आहे साईं जी साईं साईं उहो अंग्रेज़ीअ जी डिक्शनरी केॾी वॾी आहे जी ऐं अंग्रेज़ी जूं ग्रामर केॾी वॾी आहे जी इहा सॼी यादि कबी ख़ुशीअ सां हा पर हेॾे सिंधीअ जा 8 लफ़्ज़ पढ़ण लाइ उज़र पेश कबा हा साईं असुल में मसइलो इहो आहे त मां जंहिं शइ खे वधीक वेझो थींदो वेंदुमि जी उहा मूंखे वेझो थींदी ईंदी हा ऐं जंहिंखां परे थींदो वेंदुमि उहा उहा मूंखां परे थींदी वेंदी हा बिल्कुलु साइंसी उसूल आहे साइंसी उसूल मुंहिंजी ॿोलीअ जी मौसीक़ी बि आहे साईं हा मुंहिंजी ॿोलीअ जो पंहिंजो जुदा राग आहे हा पर उहो असांजे कंहिं माण्हूअ खे न ईंदो न उहो ॿुधाए सघंदो उन जी संगीत जी ॻाल्हि कंदा हिंदुस्तान जी संगीत जी करे वॾी वॾी ॻाल्हि कंदा हा। साईं भले साईं हुनर हुजे पर हिंदुस्तान जी आशा तव्हां यादि कई जी अजा संत जो मांझ काढे वियो हा साईं इन्ही खे न विसारणु घुरिजे न मुंहिंजा पंहिंजा राग आहिनि जी पर असांजा माण्हू अॼु पंहिंजनि खे सुञाणण खां नाबरी वारे बीह रहिया बिल्कुलु हक़ीक़त आहे बाबा मंज़ूर असां थियणु अलाए छा था चाहियूं जी हा 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 साईं साईं डिसंबर जो पहिरियों आचर आहे हा एकता था मल्हायूं हा। कमाल था करे छॾियूं हा बिल्कुलु सही आहे हा बसि ॾींहुं उहो ई तव्हां रेल में चढ़ो जी तव्हां सां जेको गॾु माण्हू आहे जी उहो हिकदमि ॿी ॿोली वारो थी वेंदो हा पंहिंजो जेको असलो अंदाज़ आहे हा अफ़ज़ल रखिजे बिल्कुलु ऐं ॿिए जो बहितराम कजे बिल्कुलु ईअं न आहे बिल्कुलु पर अॼु मादिरी ॿोलियूं हा हर हंधि पाण पतोड़े रहियूं आहिनि जी असांजो माण्हू आहे त अमली तौर ते पंहिंजी ॿोली खां परे थींदो थो वञे जी जी नारो तमामु वॾो जबल जेॾो थो वञे हा